अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़ियो हेडो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तकीन पढ़ियो विंदे वञी करे वन नास ताईं पहुतुम त ॾिठुम सॼे क़ुरान में आमिना जे लाल जो शान ई ओ साईं कीअं थो तूं चवे त अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फी ज़ालिकल किताब ला रैब फी इन जी माना त अचे थी इन जी माना आहे त इहो किताब आहे इन में को बि शक न आहे पर जेके शुरू में अलिफ लाम मीम लॻा पिया आहिनि या ॿिए हंधि लॻा पिया आहिनि अलिफ लाम रा काफ हा या ऐन स्वाद मीम ऐन सीन काफ ये हुरूफ मुक़त्तात इन्हनि जी माना कहिड़ी आहे इमाम जलालुद्दीन सुयूदी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो जेकॾहिं तव्हां मुहबत सां ॾिसंदव तव्हां इन्हनि जे मथां गौर कंदा त तव्हांखे इन में बि आमिना जे लाल जी तारीफ़ नज़र ईंदी पाण हिकड़ी हदीस बाग बयान फरमांदा उनमें हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु सब जो सुभान अल्लाह हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सौट हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खां पुछो ओ रसूलुल्लाह जा सौट इब्न अब्बास असां के इन अलिफ लाम मीम इन जी असां के माना त ॿुधा हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास तो फरमा अलिफ मां मुराद अल्लाह वा लाम मां मुराद जिब्रील अलैहिस्सलाम मीम मां मुराद मिठड़ो मोहम्मद करीम आहे सुभान अल्लाह मतलब छा मतलब इन जो या त अल्लाह कुरान मोकिलियो जिब्रील जे हथा मोकिली करे मिठड़े मोहम्मद करीम सुभान अल्लाह या गाल केर तो करे या गाल करे तो रसूलुल्लाह जो सोट हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास सब जो सुभान अल्लाह या त इन जगह ते हदीस पर वधीक मज़ो इहो आहे जो गाल हुजे आमिना जे लाल जे शान जी परवर कन वेठा कटड़ू सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल हक बिमा शहदत बिल अहदा हक वाज जो दुश्मन भी छादे गवाही दे छादे दुश्मन भी छादे उनजी गवाही दे हाने ताके इन अलिफ लाम मीम जी वर मां माना तो जा बुधाया जेका असा जे कहे सुन्नन जे तफसीर त कोन लिखिया और वहाबिन जी तफसीर सुभान अल्लाह जेके सिंध जे अंदर जेके वो वहाबिन जा गुरु घंटा जेके असा पीर झंडो चवंदा आयूं ए सईदा